पाकिस्तान तहरीक इंसाफ लेबर विंग के मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी उमरान उलवी, एडवोकेट हाई कोर्ट हैदराबाद इकबाल नियाज़ी सेकाट, लग गोठ अली नवाज़ यूसी, शेर मोहम्मद ठोड़ा पेची गोठ जो दौरो कयो ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तपेदार गुलाम नबी ख़ासकेली मुख्तियार मटियारी के हवाले सां दे खेबरानी जूं लिस्टूं तैयार करे खणी विया आहिनि, पर अञा ताईं ॻोठनि जी वार नाहे कई, न ही मच्छरदानी मिली आहे। हिननि चयो त असीं एला अमलदारनि खां परज़ोर मुतालबो था करियूं हिननि ॻोठनि जी वार कई वञे ऐं इंसान हेब इंसान आहिनि ऐं पाकिस्तान जा शहरी आहिनि। सिंध हुकूमत पंहिंजी नाअहली लिकण लाइ ॻोठनि वटां सरफ़ लिस्टूं ठाहे खणी विया आहिनि, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हर क़दम हिननि ॻोठनि सां गॾु आहे। उन मौक़े ते इंसाफ़नि सां स्टूडेंट ऐं फिल्ट्रेशन डिवीज़न हैदराबाद जो जनरल सेक्रेटरी दीपक कुमार जरमानी, इरफान शौक़, आसिफ अली मल्ला, साफ़िन खैबर प्रेस क्लब, निसार अहमद शौक़, अब्दुल्लाही शौक़ ऐं अब्बास समूह, एडवोकेट हाई कोर्ट हैदराबाद पीरल खोसो ऐं ॿियनि पार्टी के कारकुननि इहदेदारनि साफ़िन पुर मुज़ाहिरे में शिरकत कई। रिपोर्ट अब्बास समूह, शाइन न्यूज़, मटियारी।